सवाल पूछा क्यों कमदार ॾे ख़बर जेकी पुछो साईं। हे जेके बाग में अंब आहिनि उहो त बंगले ते अचनि ई नथा, सॼा पाण खाई थो वञे छा? सिकंदर खान लगे तो हवेली जे मथां हमलो थियो आहे। हलते पे मुल्क तबाह करे सिर मैं वॾे ॿुधां वञ। सामान धारे गच कोट करे तो गोले दासी मी और वस्कारा है वस्कारा चवे छा पियो तूं? हां बोला मैं अपनी गुनाह का रखे न देखा हम कसम कुरान दा सावण जो बंदोबस्त करणो पियो थी। हाशिम तू पाण के रकास सदाईंदो आहीं टपो वञ, तू सावण जो हां कढी मुंहिंजे तिरीअ ते रख। सिकंदर खान तू फिक्र न कर, सावण जो सा राकाश पंहिंजो हथ सां कर दो। वारा करो देर न करो, वारा कर तू क्यों खड़ाई वञ अॻिते वञ। वॾेरा तू मुंहिंजे पीउ जो कातुला हिकु माण्हू न खंडो खाए। लाटिन कर दे बोता परेशान थी न को भी कहे क्लेशन घंटे में एक कम कौन जैसे ते हाल पूरे लगे पे मैं चाह हां जलाल सिकंदर खान को गाला सावण धाड़ेल बंगले जे मथां हमलो कयो आहे, जल्दी पहुची वञ। हींअर थो अचां साईं। खुद के ना खेल लगे ना मगे अपना अरे तू तो चुप कर रहा है। मैं को क्लेशन दे अरे घर को आली पंजो वो आली
अरे ना ये तो मोजो लाश निकलंदो जा चढ़ा लजो वॾा एॾी जल्दबाज़ी ठीक ना है वक्त जी नज़ाकत खे ॾिस रईस काॾे वेंदो इहो मौला हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु जलाल जी ॼार में फासाईंदुसि बस बस कर हाणे वञी सावणे सुल्तान जो बिलो पते पियो कुंदरनि जूं सितियूं लाईंदो तोखे पुछा थो पिया त सावण कहिड़ी शइ आहे हर तरफ़ सावण ई सावण आहे तूं हिन वक़्त ताईं छा कयो आहे तूं हिनखे गिरफ़्तार छो न करे सघियो आहे सर मां पंहिंजी पूरी कोशिशि करे रहियो आहियां हाणे तव्हां वञी सघो था अल्लाह खैर करे सोराब ऐं बाराम अलाए छो देर कयो आहे सरदार ही थी उहो शिकार जंहिंजो तूं ख्याली हुई सरदार ही त मञे ई न पियो पादराणी गाड़ी ते विहारियो थियसि अरे छोरा गाड़ी में न पियो वञे छो क्या है बस्ट क्या है पूरो सरदार हे ईअं न मञींदो कढूं सनी पोह मां अरे वठो चंबन सां सरदार हे त मिसकीन आनी खे छॾियो त वञे हेॾे रे हिनखे जो छॾियूं गोलनि जो ख़र्च तोरो पीउ ॾींदो हिते दिलि त चए थी हिनखे छॾे तोखे वठां हाणे कुझु दे न अरे छॾियो फज़ूल जी बक बक पंहिंजो कमु कयो सरदार पुलिस या पुलिस भाग भला दी जो पुलिस अची वियो आहे हल सरदार हल Param tu, muchas, param muchas.
वञण जी कोशिश न कर चारों तरफ पुलिस जे घेरे में भलो यती त त्यार फिटी कर साहब न सावण साव त ॾींदो पर तोखे तूं कोन ॾींदो साहब तूं असांजे सरदार खे वरदे पोइ असां ते हैफ़ आहे धर्म है पहिरीं कंदो रह साहब खे बि ख़बर पए त सरदार वटि जान आहिनि अरे हेॾे छेड़ी में काढे तो होॾे पुलिस वारनि ॾे हण तूं जेको वॾो चौपजी आहे तूं मां हेॾे खेड़ियुनि में हणां थो न तो वांगुरु आहे मां हा करे न मुक़ाबिलो ख़बर पवे मुक़ाबिलो भॼी विया सुल्तान एॾियूं बेरखियूं मूंसां छो आख़िर छाजे करे मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे रकीबनि जीअं मुंहिंजी दिलि छो थो आज़ारी ईअं घेरनि वांगुरु मुंहुं मोड़े मूंखां परते छो थो करीं मोमल तूं सम्झी छो नथी त असां ॿिन्ही जे घर जे विच में नफ़रतनि जी जेका बाहि भरे पई सा ख़बर न आहे अलाए कॾहिं विसां थी तेसि ताईं असां ॿिन्ही जो हिकु थियणु मुश्किल आहे सुल्तान मुंहिंजो कसूर इहो आहे न त मां हुननि जी भेण आहियां ऐं मुंहिंजो ॿियो कसूर इहो आहे त मां तोसां मोहबत कयां थी ऐं तूं मुंहिंजी ज़िंदगी जो वारिस आहीं तोखां सवाइ मां ॿी कंहिंजी बि न आहियां मां मोहबत दुश्मनी ऐं रिश्तनि खे नाहे ॾिसंदी मां त तुंहिंजी मंग आहियां तुंहिंजी पंहिंजी आहियां मां सभु सम्झां थो पर उन्हनि वहशी इंसाननि खे केरु सम्झाए जेके सिर्फ़ गोलियुनि जी ॿोली खे सम्झनि था उमल मूं ही हथियार हथनि में ख़ुशीअ सां नाहे कयूं मुंहिंजे अंदर में नफ़रत जी जेका बाहि भरे पई उमल उहा कॾहिं बि न विसामंदी न मोमल न मोमल ॾिस मुंहिंजे अंदर में भी मोहब्बत आहे तोला इज्जत आहे एहतराम आहे पर हिन दुश्मनी के मां छा कयां ख़बर न आहे अलाए केॾी महिल का गोली अची मुंहिंजो सीनो परून करे वञे ऐं मुंहिंजो रूह परवास थी वञे पर मां तोखे सच सच ॿुधायां थो मोमल मां भी तोसां एतिरी मोहबत कंदो आहियां जेतिरी तूं मूंसां कंदी आई पर सुल्तान पर खे छॾ मोमल ही वक़्तु इन्हनि ॻाल्हियुनि जो न आहे हिन वक़्तु तुंहिंजो
आई मुझो मिलन ठीक ना है। न मूं मिलन न किथे केर तोखे ॾिसी न वठे। ईअं न थिए जो तुझे लाइ नई क़यामत न खड़ी थिए। मुंहिंजे रस्ते तो हटी थी सघई त पंहिंजी दिलि मां मूंखे कढी छॾ।
ओ जलाल साहब अच्छा जलाल साहब बिस्मिल्लाह साईं जलाल साहब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जलाल साहब ॾींहों ॾींहुं वेंदा इतला थींदा हराम थोड़ा घटि खा खणी कमदार हराम खाइण में तूं बि घटि न आहीं हराम खाइण में तूं त असांजो बि उस्ताद आओ सही बहु 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 सही बहु उस्ताद थे बहु सही बहु मेहल ॿुधो आहे त सुल्तान पंहिंजी भेण जी शादी थो करे छा तव्हां खां मुड़सी मोकिलाए वई आहे छा न वॾेरा सिकंदर खान न मां उन्हनि जी ख़ुशियूं मातम में तब्दील करे छॾंदमि मातम में मेहल अड़े कम देखा न अड़े बाबला अड़े कम देखा हुकुम कयो सिकंदर खान छा करणो आहे त पोइ कन खोले ॿुधो ठीकु आहे त पोइ ठीकु आहे ईअं ई थींदो मेल ॿुध तोसां गॾु मुंहिंजा माण्हू बि हूंदा जेके तुंहिंजी मदद कंदा ठीकु आहे त पोइ ठीकु आहे मुतार मां हलां थो अलाह वाह। भाई जलाल सुल्तान खे मुंहिंजी फोन खां सवाइ न छॾिजांइ तोखे मां पाण फोन कंदुसि कमदार तूं पंहिंजे माण्हुनि खे सम्झाए छॾ को बि जीरो न बचे ऐं नालो सावण जो अचे अदा पुलिस बहादुर तो वञे पकड़ियोस अॼु पंहिंजे इंतकाम जी बाहि इन कमीणे जे रत सां विसाईंदुसि मौत खां केतिरो भॼंदे आख़िर भॼी भॼी थकिजी पए न अरे तो छा सम्झो त तूं मुंहिंजो ललंग भाउ मारे हिन धरतीअ ते ज़िंदा रहंदे न कॾहिं बि न अॼु तोखे मारे पंहिंजे इंतकाम जी बाहि ते पाणीअ जा छंडा ज़रूर हारींदुसि तुंहिंजो भाउ पाण खे मोतबर थो सम्झे न अॼु पुकार उनखे त तोखे मुंहिंजे इंतकाम खां बचाए सघे न सौट न मां वरियाम खे न आहे मारियो जेकॾहिं तो वरियाम खे न मारियो हो त अॼु मां तोखे ज़रूर मारींदुसि ज़रूर मारींदुसि मां सौट तुंहिंजी रत आहियां रत खे सुञाण रत अड़े तूं त मुंहिंजे रत जो वेरी अॼु तुंहिंजो रत मां पीअंदुसि मां चवां थो मर 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 रे
सुल्तान अज मां पंहिंजे भाउ जो पलांद कयूं थो वञे ही लाश दफ़नाए वरी जेकॾहिं तोरे ॿिए लाश जो तोहफ़ो न मोकिलियुमि त मुंहिंजो नालो बि कालू नाहे ऐं कालूअ जे कार खां ही सॼी दुनिया चङी तरह वाक़िफ़ आहे याद रखजांइ सुल्तान जेसिताईं तुंहिंजो पूरो खानदान न मारींदुसि तेसिताईं माठ करे कोन विहंदुसि पानी जो गिलास पियो बाबा पर ये तो ॿुधायो मां हिकु ॿुधायो त किथे हुयो अम्मा वयुसि वरियाम जी क़बर ते फातिहा पढ़ आज तमाना कुछ क्या लगो कहता है अज उन कमीने के कब्बर बेड़ो करे आया हूँ कब्बर बेड़ो बाबा वरियाम जे कातिल खे मौत जी निंड सुम्हारे आया आहियूं बेठो सुल्तान उनजे लाश मथां घोड़ा गाड़े ऐं रड़ियूं करे अदा ये खून जा दरिया वहाण बंद कयो खुदा जे वास्ते कुछ न ॻोठ ते पंहिंजे घरनि ते पंहिंजे रिश्तनि ते कुछ रहम कयो शुरुआत उन्हनि कई हुई अज पंहिंजे भाउ जो पलांद करे हिसाब बराबर मूं कयो आहे हाणे जेके बि माण्हू मारींदोमान ईअं सम्झ त उहा रूं गऊंदनि हाणे इहो सुल्तानड़ो लाशनि जे मथां रोई रोई मरी वेंदो रोई रोई मासात यार दुश्मननि जेको आहे न घर बर्बाद करे छॾिया दिलि त मुंहिंजी बि चए पई तोखे मोड़ ॿधा हा हिते गीत ॻाराया हा कि दोल शरनाई हुजनि हा तुवारो ही मासात सुल्तान झुमरियूं हणे हा सभु ख़ुशियूं बर्बाद थी वियूं ऐं तुंहिंजी शादी चुप चुपा में थिए पई ख़ैर अला ये ॻाल्हियुनि में राज़ी सुल्तान आवाज़ त को ओपरो थो लॻे सुल्तान ॾिसी थो जा अस्सलामुअलैकुम खैर आहे सुल्तान मां तो गिरफ्तार कराने आयो साहब अॼु मुंहिंजी भेण जी शादी थियण वारी आहे मां वाइदो थो कयां सुभाणे मां पाण ई पेश पवंदुसि सुल्तान तोखे अॼु छॾे ॾींदुसि पर मां छा कयां कानून जे हथां मजबूर आहियां बस थोरी इंक्वायरी करणी आहे
उन्हीं खां पोइ तोखे छॾे ॾींदुसि। ठीक है साहब, तू भले पंहिंजी इंक्वायरी कर, पर बिली ही ॾिस, मां तोखे हथ थो ॿधां, मूंखे छॾजांइ जल्दी, छो त अॼु मुंहिंजी भेण जी शादी थियण वारी आहे। भेण जी शादीअ खां पोइ तूं भले मूंखे फाईअ ते चाढ़ी छॾींदे न, त बि मां खिलंदे खिलंदे फाईअ ते चढ़ी वेंदुसि ऐं फाई जो रसो पंहिंजी ॻिचीअ में पाण विझी पाण खे लड़काए छॾींदुसि, पर तोखे उफ बि न चवंदुसि, तोखे उफ बि न चवंदुसि। अचो मूंसां। घोट घोरियां नोट थोरो लारीअ मां लही आ। अॼु हिन टुकरीअ ते पंहिंजे कर जो अहिड़ो त दास्तान लिखी वेंदुसि जंहिंखे ॾिसण खां पोइ सॼे तरह जे माण्हुनि जे वतन में आङुरियूं अची वेंदियूं। आङुरियूं घोटड़ा थोरो मर न, हाँ न शादीअ जे ॾींहुं मरण खां लवाईंदो त ज़रूर हूंदे, पर थोरो मर मर। मां चवां थो मर रे। चाचा तेरे कौन न छो त तूं हाणे पेरे पवण जे लाइक़ बनाई। तुंहिंजे खानदान जो को बि फर्द जिंदा न रहंदो। मां चवां थो मर रे। सुल्तान जेकॾहिं जिस्म में गैरत जो ज़रो हुजे त ही सब लाश ॾिसी पलांद करण लाइ पोयां ज़रूर अचिजांइ। जॾहिं बि पोयां ईंदे
तोखे कालू सामो मिलंदो सामो अचो अच्छ जालिम अच्छ मुझे साजे खानदान के तबाह करने वाला अच्छ मैं तो के तमाशो दिखाया अच्छा तू घबराए ना सावण जो सब कुछ कयो न यो बची कोन सकंदो बस सूबेदार जलाल तू छा तो समझी तो मां बाहर आया जो तुझे इन ड्रामे के समझी न सकंदुस मैं तुझे इन अटकलन फटकलन के समझी न सकंदुस ये सब कुछ तो ही तो करायो है तो मुखे गिरफ्तार करे हिरन मासूमन के हथ से मारायो है ड्रामेबाज नाटकी और नाटक तो करे और तो जड़े करप्ट ऐं बेईमान ऑफिसरन जे करे ये पुलिस डिपार्टमेंट बदनाम थियला तो जड़न जे करे जलाल तो जड़न जे करे जो सुल्तान जबान सबाने गालाए एनी टाइम आके इन वाके जो दुख है तू गलत इल्जाम पे होने छा थी रहियो है साहब ही ॾिसो मुझे अजीजन जा लाश मुझे कूंदरन जा लाश जेके रत में लुड़ी रहा ही रत जो दरिया वहाण वारो ॿियो केर भी ना है ही कातिला जलाल ही सूबेदार जलाल है साहब इन पैसा वठी मुझा कूदर को आया है उन्हनि के बाहर आयो थे साहब मुसा इंसाफ के घबराए ना कानून तो सा गड्डा तो सा इंसाफ थींदो मुझे सुल्तान के खानदान में गिरफ्तारी घुर्जे
सरदार ॿुधो त एसपी भलो माण्हू आयो आहे हल त हली हथ ॾियो अगर असां पाण खे पुलिस हवाले कयूं त असांखे माफ़ कयो वेंदो। हाँ सरदार असां बि घणनि सालनि खां दरपदर हूं केसी ताईं घरनि खां दरपदर हूंदासीं घणा रुलियासीं यार। हाँ दोस्तो मुझो इन दुनिया में केर आहे पर तव्हांजी जिंदगी वॾी कीमती आहे। इंशाल्लाह तव्हां सुख सां जिंदगी गुज़ारींदव। ख़बर न आहे त एसएच जी दिलि में अलाए छा आहे। हाँ सरदार जेका संगतन जी सलाह। ठीक है वो जेकी तांजी मर्जी। साहब सावण दाड़ेल फोन कई आहे मां पाण खे कानून जे हवाले कयां थो। वाकई धमाकेदार ख़बर आहे पोइ त मुंहिंजो परमिशन पक्को आहे। साथियो अचे पुलिस जी गाड़ी हलो साहब खे हथियार ॾेई छॾियो। सावण मूंखे तूं मां इहा ई उमेद हुई तूं सचाई जे रस्ते ते ज़रूर ईंदे। काॾे सावण हाँ भाई तो धोखो आ तो राब खाधू ही खटियो। हा सावण कहिड़ो ख़बर पुलिस अहिड़ो दोखो कंदो आहे। वॾो शौक़ु हो असांखे आज़ादु थियण जो अॼु असां आज़ादु थी विया। साहिब ही छा कयो थो? समझे थे साईं तू समझी वए या तोखे भी समझाणो पवंदो? मां सब समझी वियो आहियां। शाबाश
मूंखे माफ़ कर भली, हिकु ई रत आहियूं यार, माफ़ कर मूंखे। शर्म कोन थो अचई? सोट चवंदे शर्म कोन थो अचई? अड़े दुश्मननि सां गॾु मिली करे मुंहिंजो घर बर्बाद कराए छॾी, घर बर्बाद कराए छॾी, हिकु बि घर जो भाती न छॾी। अञा तो चए त मां तुंहिंजो रत आहियां, तुंहिंजो सोट आहियां। अड़े सोट जे नाले ते तूं कारो दाग आहीं। मूंखां वॾी ग़लती थी वई आहे, पहिरीं मूंखे माफ़ कर दो, मूंखे माफ़ कर। तोखे माफ़ कयमि त ॼण कारीगर नाग खे माफ़ कयमि, अलाए केतिरनि खे ॾंगी दे। इन करे तूं हिननि सभिनी सां गॾु मथे न कालूअ जे कहर खां केर तोखे बचाए सघंदो? अड़े जेके मौला न मारे तंहिंखे कालूअ जहिड़ा छा मारींदा? केतिरा कूंदर पुठे। तोखे रहम आयो? तोखे रहम आयो जो मां तो ते रहम कयां? सुल्तान, जेकॾहिं मारणो अथई त मार, बाक़ी इहा छते कोरी वारी ड्रेग न कर। मार। कालू जहिड़ो नालो कालू थई न, अहिड़ो ई दुनिया ते बदनिमा कारो दाग आई। अड़े सुल्तान छते कोरी वारी ड्रेग न कंदो आहे, न इहा कुते वारी यखी हणंदो आहे, कम कंदो आहे पूरो। हालात थई न वेंदे। खुदू कहता खैर मंगे न मंगे आजा, खुदू तो खैर नहीं। सुल्तान, मां बेकसूर आहियां यार, मूंखे माफ़ कर। मां तौबा थो कयां, आइंदा जे लाइ अहिड़ो कमु न कंदुसि। वेठो थो मुजरा ॿुधी या निमाज़ू थो पढ़ी जो तोखे माफ़ कयां? कहिड़ा नेकीअ जा कम थो करी जो मां तोखे माफ़ कयां? हाणे छा पियो थिए हिते? तक दिना दिन दिन, तक दिना दिन दिन, मरण लाइ तयार थी। ये गुरड़ी तड़पंदी आ, मुड़स केॾो आहे रिछ जहिड़ो। ये ख़बर सूबेदारड़ा घणे वीह सौ आ? केतिरा मुंहिंजे घर में कूंदर कुहाए, ड्रामेबाज़ अॼु हथी कोहे। अॼु दुनिया जी का बि ताक़त तोखे बचाए नथी सघे। सॾु कर पंहिंजे यारनि खे, सॾु कर पंहिंजी संगत खे त तोखे बचाए। ओ ॾिस भोतार तो वारो पियो अथई, ओॾा ॾिस कालू पियो अथई, हेॾा ॾिस तो वारी संगत पई अथई। हाणे तूं बि मथे हलण जी तयारी कर सुहिणा। ना सुल्तान,
इनमें मुझो को कसूर भी ना है। मां बेगुनाह आया। जेका कम थी सब वडेरे जा थी। मुखे माफ कर। इते भी पुलिस वारी रग ज़ाहिर कई। सियाणा सही चई आन। फिफड़ न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। सुल्तान अञा मगी न वई थई। ठाड़ेलन के पाण सां मिलाए मुझे घर जे भातिन के मारे वरी ड्रामो करे ठाड़ेलन के भी अलोमिया करे छड़ी। सुल्तान ॾाढो सियाणो है, ॾाढो सियाणो है। हिकु ॿ टे त फूल हुए, हाणे अञा मथे फूलन जी तरक़ी। सुल्तान